कराची के मच्छर कॉलोनी में जुनूनी हुजूम हथां विछाणे नमूने टेलीकॉम कंपनी के बिन मुलाज़िमनि जे क़त्ल वारे केस में IG सिंध गुलाम नबी मेमन सिंध हाई कोर्ट में पेश वाक़े की जांच में थियल अगभराई के हवाले से रिपोर्ट पेश कई वई। SS न्यूज़ रिपोर्टर शाहिद गोराई मूजिब IG सिंध गुलाम नबी मेमन चयो आहे त मच्छर कॉलोनी वाक़े की जांच जारी है। जेकी जवाबदार गिरफ़्तार कया विया आहिनि उन्हनि जी अक्सरियत वटि सुञाणप कार्ड नाहिनि। IG सिंध गुलाम नबी मेमन चयो आहे त अॼु चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट खेसि ऐं DIG खे घुरायो हुयो मच्छर कॉलोनी मामले बाबति रिपोर्ट अदालत में पेश कई आहे। अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे हुन चयो आहे त वाक़े में 15 जवाबदारनि खे पुलिस गिरफ़्तार कयो आहे। 6 जवाबदारनि जी सुञाणप थी वई जिन खे अदालत में बि पेश कयो वियो आहे। बाक़ी जवाबदारनि जी जांच जारी आहे। IG सिंध जो चवणु आहे त खेसि जेका मालूमात आहे त पेश इमाम जो रोल पॉज़िटिव हुयो हुन माण्हुनि खे बचाइण जी कोशिश कई जिन वटि शनाख्ती कार्ड नाहिनि उहे पाकिस्तानी नाहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ अलॻि सां कार्रवाई कई वेंदी। हुन जो चवणु हो त अवाम पंहिंजी कमर्शियल जॻहियुनि ते CCTV कैमरा लॻाए शकी माण्हुनि खे ॾिसे पुलिस खे इतला करे। जेको बि वाक़ियो थिए थो पुलिस जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार करे थी पर कार्रवाई करण में थोरो टाइम लॻी वञे थो।